ॾिसो था त हिकिड़ी असां सां साज़िश कई वई आहे जो सिंधू दरिया आहे, असां सिंधू दरिया जे कप ते बीठा आहियूं ऐं इहा असांजी सकाफ़त असल में सिंधू दरिया ई आहे। ऐं सिंधू दरिया जे करे ई असांजी सिंध आबाद आहे। अॼु कोन की 5-6 हज़ार साल पुराणी असांजी इहा सकाफ़त आहे। ऐं उन ते जो इलीगल जेके आहिनि कैनाल था कढणु, जेकी असां पुरज़ोर मज़म्मत था कयूं। ऐं कल्ह असांजे चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि पंहिंजी तक़रीर में यौम तासीस में बि इन लाइ मज़म्मत कई आहे त जेसि ताईं असां पाण असांजी सिंधी अवाम ऐं असां सभु जेसि ताईं हाकारी नथा ॾियूं तेसि ताईं हिन कैनाल न कढबा। हाणे हे दरिया जेको आहे पोइ हिते पाणी पुॼंदो ई कान, जॾहिं कैनालनि में हली वेंदो। पंजाब में रेगिस्ताननि खे आबाद था करनि, हेॾे असां त बिल्कुलु ई तबाह थी वेंदासीं। तंहिंजे करे नी पुरज़ोर मज़म्मत आहे ऐं इनशा ताला लीगली बि असां ॾिसंदासीं। ऐं ॿियो हिते जीअं वण आहिनि हितां केॾा सुठा था नज़र अचनि ऐं बसि इहे ई वण बचा आहिनि। बाक़ी त पूरो मदे जी ॿेलो मशहूरु हूंदो हुयो, अॼु खां 30-40 साल पुराणो मदे जी जो फॉरेस्ट हिकिड़ो फॉरेस्ट हुयो। हाणे वञी करे इहे चंद वण बचा आहिनि, इहा बि मालिकी न कयो तव्हां ऐं त पोइ इहे बि ख़तमु थी वेंदा। रुॻो पधर ई हूंदो, उहे ज़मीन आबाद हूंदियूं जेके टोटल इलीगल आहिनि, गैर क़ानूनी आहिनि। ऐं जेके हाणे आबाद थियनि थियूं इहे बि इलीगल आहिनि। इनशा ताला तव्हां महिनत कई आहे, जिदोजहद कई आहे, तव्हां सां गॾु आहियूं ऐं हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट ताईं तव्हां सां गॾु आहियूं। ऐं इनशा ताला हिनखे अञा मज़बूत कंदासीं जीअं ते ॿेला आबाद थियनि, ऑक्सीजन असांखे फ्रेश मिले। ऐं वण हूंदा त इंसान हूंदा, वण न हूंदा त इंसान बि ख़तमु थी वेंदा। वणनि जे करे ई असां आहियूं। अॼु ॾिसो था त जीअं हाणे असां कराची में रहूं था त उते डिग्री वञी पहुचे थी 50 ताईं, कॾहिं 50 डिग्री वेंदो ई न हो, 48 ऐं 50 डिग्री हिते इंटीरियर में बि इहा ई आहे। ऐं जे तव्हां वरी वणनि जे वटि वञो त 4 डिग्री घटि थो थी वञे, 4 खां 5 डिग्री। इहो वॾो फ़र्क़ु आहे, इहो वणनि जे करे आहे। इहो वणनि जे करे ई माना पंहिंजूं जेके आहिनि इहे सेल्सियस घटि था थियनि ऐं थधिकार अचे थो। ऐं ॾिसो था त एनवायरमेंट ई चेंज थी वियो आहे। अॼु 1 डिसेंबर आहे, थधि कान्हे का। इहो सिर्फ़ु इन जे करे जो असां वटि ग्लोबल इहा जेकी वार्मिंग आहे ऐं उन जे करे आहे जेके वण कटिया अथऊं। पूरी दुनिया में जेको आहे फंडिंग थिए थी त तव्हां वण हणो, हिते वरी वण कटनि था। हज़ारनि लखनि जी तादाद में वण कटे छॾियऊं। बहरहाल असां तव्हां सां गॾु आहियूं। इनशा ताला अलाह ताला कामयाबी ॾींदो ऐं हिते सॼा वण ई वण हूंदा। अलाह कंदो असांजो दरिया बि आबाद हूंदो। जेके इलीगल कैनाल आहिनि उन लाइ पुरज़ोर मज़म्मत था कयूं। पंहिंजो सिंधू आबाद हूंदो त असां आबाद हूंदासीं। इहो सिंधू ई न हूंदो त पोइ असां कीअं हूंदा। जिते पाणी हूंदो आहे उते ई जेको आहे आबादी हूंदी आहे, उते सरगेसी हूंदी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।